करमपुर थाने ते तेगो ख़ान तेगानी समेत 26 ॼणनि ख़िलाफ़ SHO समेत 3 ॼणनि जे अगवा जो केस दाख़िल किया वियो आहे। अवां ॿुधायूं पिया करमपुर थाने ते SHO गुल मोहम्मद महर, एहलकार नबीदाद मंगी ऐं ॻोठाणे सरवर चाचर जे अगवा जो केस पुलिस दाख़िल करे वरितो आहे। केस में तेगो ख़ान तेगानी, अब्दुल नबी तेगानी, इमरान तेगानी समेत 26 ॼणनि खे नामज़द किया वियो। तेगो ख़ान तेगानी जे कंधकोट ऐं गड़ी तेगो वारनि बंगलनि ते बि पुलिस मौजूदु आहे। SSP इरफान समूह जो चवणु आहे त तेगो ख़ान तेगानी फ़रार थी वियो आहे। संदसि गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। ख़बर ॾियूं पिया करमपुर मां। करमपुर थाणे ते तेगो ख़ान तेगानी समेत 26 ॼणनि ख़िलाफ़ SHO समेत 3 ॼणनि जे अगवा जो केस पुलिस दाख़िल करे वरितो आहे। करमपुर थाणे ते SHO गुल मोहम्मद महर, एहलकार नबीदाद मंगी ऐं ॻोठाणे सरवर चाचर जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था। कंधकोट मां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे इमरान खोसो। इमरान खोसो, तेगो ख़ान तेगानी समेत 26 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल थियो आहे, कहिड़ा तफ़सील आहिनि? SSP इरफान समूह जो छा चवणु आहे? जी बिल्कुल, ही SHO गुल मोहम्मद महर, सदस्य साथी नबीदाद मंगी ऐं मक़ामी शख़्स सरवर चाचड़ जेके मुग़विन जी बाज़ियाबी जे लाइ कचे वियल हुया, जिते कचे धाड़ेलनि पारां उन्हनि खे विहारे यरगमाल करण बाद खेनि अगवा कयो वियो हो ऐं कुझु ॾींहं पहिरियां उन्हनि जे वारसनि ॾांहुं फ़ोन बि आई हुई ऐं वारसनि खां 1 करोड़ भुंग तलब करण जा उहे जेके चौबोल बि हुया। जॾहिं त इन पूरी मामले ते हिकु अधु ॾींहुं पहिरियां बि जेके धाड़ेलनि पारां SHO गुल मोहम्मद महर सदस्य साथियुनि खे जेकी आज़ादी वारी ख़बरूं गर्दिश में हुयूं, उन बाद जेकी ॻाल्हियुनि में SSP इरफान अली समूह ऐं उन्हनि जेकी राजूनी तरीक़े सां ॻाल्हियूं हुयूं उहे कामयाबु जंहिं बाद SSP कश्मीर कंदकोट इरफान अली समूह गुज़िरियल ॾींहुं बि तेगानी गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन कयो हो, जंहिंमें पुलिस जो ई नुक़सानु थियो। पुलिस जवान जेके ज़ख़्मी थिया ऐं जॾहिं त मुबैना हिकु ॾुआरी के पुलिस मारण जी दावा कई हुई। इन समूरी सूरत हाल बाद अॼु जेका SSP कश्मीर इरफान अली समूह पारां करमपुर पुलिस थाणे खे हिदायतूं ॾिनियूं, जंहिं बाद हिदायतुनि ते करमपुर थाणे ते सरकार जी फरियाद ते सरदार तेगो ख़ान तेगानी, संदसि अब्दुल नबी तेगानी, इमरान तेगानी समेत 26 माण्हुनि ख़िलाफ़ सरकार जी फरियाद ते करमपुर थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। इन केस दाख़िल थियण बाद सरदार तेगो ख़ान तेगानी, संदसि साथियुनि ऐं जेके 26 माण्हू FIR में नामज़द कया विया आहिनि, उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ पुलिस छापा हणी रही आहे। इन सिलसिले में SSP इरफान अली समूह टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ही FIR करमपुर थाणे ते दाख़िल थी वई आहे ऐं इन समूरे घुर्बल जवाबदारनि ख़िलाफ़ पुलिस जेकी आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी रही आहे। उनखां पुछो वियो हो त सरदार तेगो ख़ान तेगानी जे मथां जेको केस दाख़िल कयो वियो आहे, उन हवाले सां, उनजी गिरफ़्तारी जे हवाले सां छा था ॿुधायो? त उन हवाले सां SSP इरफान अली समूह जो चवणु हो त सरदार तेगो ख़ान तेगानी जे गढ़ी तेगे वारे बंगले ऐं संदसि कंदकोट जी रहाइशगाह ते उते पुलिस मौजूदु आहे। संदसि छापा पुलिस हणी रही आहे ऐं उनजी गिरफ़्तारी जे लाइ पुलिस उनजी ॻोल्हा करे रही आहे। SSP इरफान अली समूह वधीक चयो त सरदार तेगो ख़ान तेगानी हिन वक़्तु फरार थी चुको आहे। उनजी ॻोल्हा जे लाइ पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते उन जे लाइ छापा हणी रही आहे ऐं उनखे गिरफ़्तार करे संदसि SHO गुल मोहम्मद महर, संदसि साथियुनि ऐं उन समेत हिकु ॿिया मुग़वी अगवा थियल आहिनि, उनजी बाहिफ़ाज़ तरीक़े सां आज़ादी खे मुमकिन बणाईंदासीं। जी इमरान अली खोसो, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। कंदकोट मां इमरान खोसो असांखे तफ़सील ॾिना आहिनि। करमपुर थाणे ते तेगो ख़ान तेगानी समेत 26 ॼणनि ख़िलाफ़ SHO समेत 3 ॼणनि जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। करमपुर थाणे ते SHO गुल मोहम्मद महर, एहलकार नबीदाद मंगी ऐं ॻोठाणे सरवर चाचर जे अगवा जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस में तेगो ख़ान तेगानी, अब्दुल नबी तेगानी, इमरान तेगानी समेत 26 ॼणा नामज़द कया विया आहिनि, जॾहिं त SSP इरफान समूह जो चवणु आहे त तेगो ख़ान तेगानी जे कंदकोट ऐं गड़ी तेगो वारनि